जेकबाबाद का खबर शामिल क्यों पिया। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक ज़िला जेकबाबाद सदर थाने के हद मुस्लिम कॉलोनी में एक मासूम निंगरे जो लाश जिनसी ॾाढाई जो इंकशाफ। ज़िला जेकबाबाद सदर थाने के हद मुस्लिम कॉलोनी में एक निंगरी 10 वरनि की हसीना धीअ मोहम्मद सोनो खोसो पंहिंजे घरां खीरो वठण लाइ दुकान ॾांहुं वई त वापसि घर न आई, जंहिंजा घर भाती सख़्त परेशान थी विया ऐं ॻोल्हा करण लॻा। कंहिं असांजे निंगरीअ खे ॾिठो आहे त असांखे ॿुधायो, मगर 3 खां 4 कलाक ॻोल्हा करण खां पोइ निंगरीअ जो लाश वाहे भरिसां मिलियो। घर भातियुनि में रोज़ राड़ो पइजी वियो त असां सां इहो ज़ुल्म कंहिं कयो आहे, असांजी निंगरीअ खे कंहिं क़त्ल कयो आहे। लाश मिलण वक़्तु निंगरीअ जे मुंहं ते धक जा निशान पिणु हुआ। पुलिस मौके वारे हंधि पहुची वई लाश खे पंहिंजे तहवील में वठी सिविल अस्पताल जेकबाबाद एमरजेंसी वार्ड आंदो वियो, जिते नंढड़ीअ जे लाश जो पोस्टमार्टम करण बैदि लाश वारसनि ऐं पुलिस हवाले कयो। 3 बजे नंढड़ी वने भी खीर वठण, इनको बाद में घर में इतला तो देर कई अथसि। ॻोल्हा जे लाइ निकिता आहिनि, घंटो ॾेढ ॻोल्हियो अथनि। ऐं बावजूद ॻोल्हंदे ॻोल्हंदे मुंहिंजो कपिड़ो हुयो, लोटो हुयो, लही जे हेठां पियो वाहे जे साइड में। पोइ छोकिरनि खे कंहिं सलाह ॾिनी त यार वाहे में तलाश कयो, अंदरि लथा आहिनि त छोकिरी जो लाश हुन शक त कंहिं ते न आहे हाली, कंहिंजे मथां अहिड़ी का दुश्मनी भी ना है कंहिंसां। अहिड़ो को अल्लाह करे इंसाफ़ ते पुलिस रिपोर्ट कई आहे, पोस्टमार्टम लाइ आंदा हुआ, जेको रिपोर्ट निकिरी। हसीना नालो मोहम्मद सोनो खोसो मुस्लिम कॉलोनी। इब्तिदाई असां पुछा कईसीं पाड़े वारनि खां त कंहिं बि न ॾिठो। 3 बजे जो टाइम हुयो जी। वधीक वरी बि असांजी तहक़ीक़ हले थी, पुलिस खे बि इतला कयो।